प्यारा ॿारो सिंधी तालीम पढ़ण ऐं लिखण लाइ सिंधी पटीअ जे अखरनि जा नाला ऐं उन जा 10 आवाज़ पढ़णु ज़रूरी आहिनि। अॼु जे अखर जो नालो जंहिंखे अखर जो उचार बि चइबो आहे उहो आहे ते। बुनियादी लफ़्ज़ तारो। आवाज़ ऐं बुनियादी लफ़्ज़ तबर, ते, तितुर, तुजार, ताड़ी, तोड़ो, तौफ़, तूरी, तेल, तैराक, तीली। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।